मोरो मां असां ख़बर शेयर कंदासूं। रिपोर्ट करे विया रिज़वान अली जुमानी। मोरो रेलवे स्टेशन सचल कॉलोनी जे रवासी रजब सोलंकी जे घर में चारण बिरादरी जा माण्हू घिरी चादर चुदवाई जी तक़दुस पामाल कंदे रजब सोलंकी संदसि अमड़ पी घर भातियुनि भाइरनि ते कातिलाना हमले करे मरणी करे फरार थी विया हुआ। पाड़े वारनि अची ज़ख़्मियुनि खे पिणु अस्पताल पहुचायो, जिते नाज़ुक हालत हुअण करे खेनि नवाबशाह रेफर कयो वियो, जंहिंजी मेडिकल रिपोर्ट पिणु ज़ख़्मियुनि खे मिली वई आहे। मोरो पुलिस कुझु जवाबदार गिरफ़्तार कया हुआ ऐं वारसनि पारां FIR काटण जो पुलिस खे चयो वियो, मगर पुलिस FIR जवाबदारनि ख़िलाफ़ न काटी ऐं राति 9:30 बजे लंजार हाउस जा कुझु मुलाज़िम मोरो थाणे ते अची थाणे जे मुंशी सां मिली जवाबदारनि खे आज़ादु कराया विया आहिनि। ज़ख़्मी रजब सोलंकी राब्ते करण ते पाकिस्तान बुलेटिन जे रिपोर्टर रिज़वान अली जुमानी खे ॿुधायो त मां बार थाणे ते वियो हुअसि। SHO मोरो जो न हुअण जो जवाज़ ॼाणाए वापसी कयो वियो। रजब सोलंकी सुभाणे सेशन कोर्ट नुसरत फ़िरोज़ जी अदालत में पटिशन दाख़िल कंदो, जिन बि मुंहिंजा गिरफ़्तार जवाबदार छॾाया आहिनि। मां उन्हनि जा नाला पटिशन में दाख़िल कंदसि। रजब सोलंकी चयो त मां अदालतुनि ते यकीन रखां थो, मूंखे अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो।